ही दुनिया हलचल जी बस्ती हित माण्हू ईंदा वेंदा आहिनि। ही दुनिया हलचल जी बस्ती हित माण्हू ईंदा वेंदा आहिनि। चार घड़ियूं महिमान रही परलोक पधारे वेंदा आहिनि। चार घड़ियूं महिमान रही परलोक पधारे वेंदा आहिनि। के माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि। के माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि। के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा आहिनि। के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेहंदा आहिनि। अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेहंदा आहिनि। पर के माण्हू दर बदर थी वक़्तु गुज़ारे वेंदा आहिनि। ही दुनिया हलचल जी बस्ती हित माण्हू ईंदा वेंदा आहिनि। जी नाज़रीन, असां सिंध जो क़ौमी रागी गॾु आहे फ़क़ीर दिलदारो तो। पाण कंहिं बि तारीफ़ जा मुहताज न आहिनि। पाण सिंध जा क़ौमी रागी आहिनि। जंहिं सिंध खे इनकलाबी राग सां जेको हिन को सुञातो वञे थो। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं त पाण किथां सिखिया वरिती ऐं कहिड़ा कहिड़ा कलाम ॻाया अथसि, किथे किथे ॻायो अथसि। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं। भोगी मुंहिंजी दर्द जी पीड़ा हुआ उमिरि भर, तंहिं सूर खां सिरजी त मूंखे यादि कंदो कर। राही तो ॾिठो आहे त मूं साई न खई आहे, जे राह में थकिजी त मूंखे यादि कंदो कर। असल में ही जेको मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र आहे सो इंतिहाई काफ़ी मरहलनि मां इहा ज़िंदगी गुज़री आहे ऐं गुज़रे पई। जीअं त मुंहिंजी जनम भूमि पैदाइश ज़िलो शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह ऐं काज़ी अहमद तालके जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु फ़क़ीर ना वली मोहम्मद जे स्टाफ सां वागियल आहियां। ऐं मुंहिंजी ख़ानदानी पस मंज़र मुंहिंजो ॾाढो फ़क़ीर मोहम्मद रमज़ान उठो, पाण हिकिड़ो सिंध जो भलोड़ सुघड़ शाइर ऐं वॾो नालो हुयो। उन ई घर में मुंहिंजी पैदाइश थी आहे। राग जी शुरूआति 2004 में कई, तक़रीबन स्कूल जे ज़माने खां वठी। ऐं हीउ सफ़र आहे हलंदड़ हुयो 8 साल लगातार। मां पंहिंजे शहर जे हिकिड़े उस्ताद अली शेर बुगे खां सिखिया वरिती ऐं उन ई 8 सालनि दौरान मूं सूफ़ीज़म खे तमामु जजी तइदाद में ॻायो। उन खां बाद में हिकिड़ो साईं राशिद जो शेर आहे त मिली पाण खे कामयाबी किथे आहे, अचो हाणे जांचूं ख़राबी किथे आहे। सो कामयाबी या शोहरत या इज़त या पब्लिसिटी या सुञाण ॻोल्हण जा ई हिकिड़ा सबब हूंदा आहिनि ऐं हिकिड़ा फ़र्ज़ जा सबब हूंदा आहिनि। सो उन फ़र्ज़ निभाइण जे लाइ शायदि मूंखे कुझु अञा ॿियो करिणो हो, अञा को ॿियो फार्म जंहिंसां पसीं पिरीअ खे उन जुस्तजूअ में वरी 4 साल मुसलसिल अशकिया रोमानवी रंग, जंहिंमें उस्ताद बुखारी जूं काफ़ियूं मार रिबाई या जेको आम वापे में मार्केट में राग हले थो उहो ॻायोसीं। उन खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजे क़िस्म जी जेका तक़दीर आहे या जेका क़िस्मत जी ॾात जी देवी महिरबानी थिए थो 2014 जे दौर में आहे। ऐं 2014 में सिंध जो हिकिड़ो वॾो नालो साईं राशिद मोराई, जेको पाण त लाज़वाल हुयो ऐं अमुल किरदार, पाण साईं सां मुंहिंजी मुलाक़ात थी। हिकु अधु मुलाक़ात थी, घणी कोन थी। सो बि साईं जॾहिं आख़िरी वक़्त में हुयो तॾहिं थी। उन खां पोइ उहो ई इश्क़ ऐं उहो ई सफ़र जंहिं कुझु करण जे लाइ भोगडाउन में वरितो, उहो इहो सफ़र कंदा रहियासीं। कुझु साल ढोलक बि वॼाईसीं। उन खां पोइ हिकिड़ो ॻोठु हुयो मंगसिन जो, उते मूं प्रोग्राम कयो पियो। उते कंहिं दोस्त मूंखे फरमाइश कई, यार को क़ौमी गीत ॿुधा। उते मूं क़ौमी गीत ॻायो, धरतीअ जो गदार आहे त पोइ ठाह न थींदो, भल भाउ सॻो छो न हुजे, भाउ न थींदो। उन में मूं हिकिड़ो साईं राशिद जो नज़म हुयो, जे तुंहिंजे दिलि में कुल्फ़त आहे त मूंखे तोखां नफ़रत आहे। उहो जेको आहे सो मूं ॻायो, मां बाग़ी आहियां। ऐं उहो तंहिं दौर में ओचितो ई सोशल मीडिया ते टिकटॉक जो जेको ऐप आयो, उन में उहो वीडियो शेज़ी पावर आहे दोस्त आहे उन ठाहियो ऐं उहो
उहो वाइदा जा इहे ई लफ़्ज़ आहे त मां जेको आहे सो टिपारी जे रोज़े टोण जो क़ाइल कोन आहे। जेको हिकिड़ो नज़रिए सां घारे वञे थो उन माण्हू ते कमु करणु खपे। साईं जो जेको मवादु हींअर हले पियो जंहिंमें काफ़ी गीत मुंहिंजा मशहूरु थिया आहिनि साईं जा, जॾहिं यज़ीद ज़माने में को ज़ालिम हाकिम थींदो आहे, या कान क़बूली मूं ग़ुलामीअ जी ज़िंदगी मां छा करियां, अहिड़ा समय गीत जेके साईं जा मूं हिन वक़्त ताईं मार्केट में आंदा आहिनि ऐं अॻिते बि आणींदो रहंदुसि। छो जो साईं सां जेको इश्क़ आहे उहो साईं सां इश्क़ पंहिंजी जॻह ते, ऐं साईं जो धरतीअ सां साईं जो उन मुनज़म नज़रिए सां इश्क़ आहे जंहिं नज़रिए तहत सॼी सिंध गवाह आहे ऐं उन सां असां निभा कयो आहे कल्ह बि अॼु बि। या उनखां अलावा जेका बि शाइरी आहे मुंहिंजे सिलेक्शन में तव्हां जांच वठंदव त को बि लोकली जेका मवाद हूंदो उहा आउं कॾहिं बि माना न ॻाईंदो आहियां त आम बा प्यारो। छो जो आउं जेको एल्बम जी सिलेक्शन रखंदो आहियां उन में समाज बि अचे, जागीरदारी निज़ाम बि अचे ऐं उन खां सवाइ आजपो बि अचे, आज़ादी बि अचे। उन जो मुख़्तलिफ़ पार्टीशन हूंदा आहिनि। जीअं गफ़ार जमाली हींअर आउं ॻायां पियो किरी भॼई शल कंद वॾेरा, मथां अची मुंहिंजो ॻोठु वॾेरा, या उनखां सवाइ उनजा हज़ारे गीत। त आउं चवंदो आहियां एल्बम जी सिलेक्शन उहा कजे जो हर मकतबे फ़िक्र वारो, छो जो मुंहिंजो ॿुधंदड़ मोतबर हूंदो आहे। मोतबर मीन्स को पैसे ॾो कड़ारो न, मोतबर हारीअ जो ॿार बि थी सघे थो, मोतबर हिकिड़ो रेड़े हलाइण वारो माण्हू थी सघे जंहिं वटि सोच सम्झ ऐं शऊर आहे, जेको बेदार ज़हन आहे। बाक़ी हाणे मुअल ज़मीरनि खे न का तव्हां न को ॿियो केरु करे सघंदो, न को असां करे सघंदासीं। सो मुंहिंजी सिलेक्शन इहा ई रही आहे। प्रोफेसर साजिद जहिड़ो माण्हू बि असां ॻायो आहे हिन महिल ताईं, अयूब खोसो, वॾा हिकिड़ा नाला डॉक्टर आकाश अंसारी। सो मुंहिंजी कोशिशि इहा ई रही आहे त मवादु उहो खणी अचां जेको उत्साह जे, वेसाह जे, सम्झ जे, शऊर जे ऐं फ़िक्र जे। को बि ग़ैर मवादु जेको हिकिड़ो माहौल में डिस्ट्रीब्यूशन में माना जेको आहे गंदगी फैलाए ऐं उनजो हिकिड़ो अकासी अलॻि नमूने थिए, उहा न हुजे। ज़िंदगी जे बारे में तव्हां ॻाल्हायो आहे त हाणे ॻाल्हि इहा आहे त सकाफ़त खाते वारा जेको आहे सो हींअर सिस्टम इहो आहे त माना हुननि सां मुंहिंजी वेझड़ाई कोन रही आहे, का बि वेझड़ाई कोन्हे, न हुनजे कंहिं मेंबर सां। बाक़ी तव्हांखे जेसिताईं जेको माण्हू मंज़र आम ते न ईंदो त ख़बर कीअं पवंदी त हीउ माण्हू बि आहे, ठीकु आहे। बाक़ी मूंसां को बि हुननि ताउन न कयो आहे हिन महिल ताईं। छो जो न को उन्हनि ॾे वटि मां हिकिड़ो माण्हू हूंदो आहे ॿुधाईंदो आहे त यार मूंसां ताउन कयो, मां जेको आहे। पर ॻाल्हि इहा आहे त हुननि सां मूं का बि घुर्ज या उन्हनि खां का तक़ाज़ा कान कया। छो जो फ़र्ज़ु वारो माण्हू ऐं जेको इश्क़ वारो माण्हू हूंदो न, उहो न चवंदो त मूंखे जेको आहे पंहिंजे महबूब खां हीअ शइ तलब आहे। जेको साईं राशिद जो शेर आहे न, या राशिद जो जेकी बि मिलियो पिरनि खां राशिद सो मिठो हो, मौसूल जे बारे में जे तुंहिंजे दिलि में कुल्फ़त वा त मूंखे तोखां नफ़रत वा, जे दीन अवां जो दौलत वा त मुंहिंजो मज़हब मोहबत वा, तूं इंसानियत जो वेरी आ ऐं मुंहिंजी तो ते लानत वा, हिन धरतीअ ते गॾु रहणो आ तो सम्झी पंहिंजी मिल्कियत वा, मां बाग़ी हा मां बाग़ी हा मां बाग़ी हा मां बाग़ी, हीअ ॻाढ़ी माड़ी मीरनि जी